वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में भी अमन अमान जो ज़िक्र जारी रहंदो, छाकाणि त सिंध जे उत्तर वारे हिस्से में अमन अमान जी सूरत हाल लाॻीतो सालनि खां वठी ख़राब रही आहे ऐं सवें माण्हू साल में अगवा थींदा रहिया आहिनि, भुंग भरींदा रहिया आहिनि, केतिरा ई माण्हू मारबा रहिया आहिनि, पुलिस जा जवान ऑफिसर पंहिंजे सिरनि जा नज़राना पेश कंदा रहिया आहिनि। बहरहाल अमन अमान थींदे नज़र न पियो आयो। ताज़ो पुलिस सां गॾु रेंजर्स ऐं पाक फ़ौज जी मदद सां जेके कार्रवाइयूं शुरू थियूं आहिनि उन जा आहिस्ता आहिस्ता शुरूआती रिज़ल्ट्स अचणु शुरू थी विया आहिनि। जीअं सवेर मूं तव्हांखे ॿुधायो त शिकारपुर में गुज़िरियल ॾिहाड़े 3 ॾोहारी पेश थिया आहिनि। अहिड़े नमूने घोटकी में बि इनाम याफ़्ता ॾोहारी लुकमान चाचड़ पेश थियो आहे। उन पंहिंजा हथियार फिटा कया आहिनि। SSP घोटकी मुनीर खोड़ो मूजिबि त पुलिस वटि पेश थियल धाड़े लुकमान चाचड़ मथां आंदल सुधराणी ऐं रावती जे कचे समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन ॾोहनि जा केस दाख़िल थियण हुआ ऐं हथियार फिटा कंदड़ ॾोहारी जो 15 खां 20 ॾोहारियुनि ते ॿधल टोलो हुयो ऐं हिन ते सरकार जे तरफ़ां इनाम पिणु रखियलु हो। इन हाल सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु आवाज़ न्यूज़ मीरपुर माथेलो जो रिपोर्टर लतीफ़ वसीर मौजूदु आहे टेलीफोन लाइन ते। उनखां मालूम कंदासीं त हीउ लतीफ़ जेको ऑपरेशन शुरू थियो आहे बाज़ाब्ता या न कचे वारे इलाइक़े में ख़ासि तौर ते उहो ॿुधाइजो ऐं ॿियो कहिड़ी सूरत हाल आहे हींअर अमन अमान जी तव्हांजे घोटकी ज़िले में, ख़ासि तौर ते जॾहिं खां वठी ऑपरेशन अनाउंस थियो आहे उनखां पोइ? जी गाज़ी, बिल्कुलु ही जेके ज़िला आहिनि घोटकी, कशमोर, कंदकोट, लाड़काण रीजन अंदरि जेका बदमनी जी जेका हिकु सूरत हाल रही आहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी इन्हनि इलाइक़नि में अगवाऊं, पुलिस जा जवान शहीद थियण, आए ॾींहुं माण्हू जेके अगवा कयूं वञनि पिया। उनखां पोइ थियो इहो आहे जॾहिं खां निगरान हुकूमत ऑपरेशन जो ऐलान कयो आहे। ताज़ो हिकु हफ़्तो अॻु में जेको ही सिंध जो घरू वज़ीर तोड़े जो IG सिंध जेको ही दौरो कयो आहे, उनखां पोइ जेको आहे सिलोली ही जेके नतीजा अचण जेके शुरू थिया आहिनि सिलोली पर बाज़ाब्ता तौर ते ऑपरेशन शुरू न थियो। पर सिंध जे घरू वज़ीर जेको हिते अची करे प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जेको ही हुन इहो चयो त जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि खे बि जेको उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। उन सां गॾोगॾु जेके सरदार आहिनि उन्हनि खे बि हुन हिकिड़ो हिकु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान उन्हनि खे इहो ॿुधायो त जेकॾहिं उन इलाइक़े में को ॾोहारी को अगवा माण्हू थींदो उन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। पर उन खां पोइ कुझु जेको आहे असर फ़र्क़ु पवणु शुरू थियो आहे, छाकाणि त हीउ जेको अॼु जेको ॾोहारी लुकमान चाचड़ जेको ॾोही दुनिया खे तंग थी करे पाण खे पुलिस हवाले पेश कयो आहे। पर उन सां गॾोगॾु घोटकी जे कचे में कशमोर, कंदकोट ही जेके एरियाज़ आहिनि इन एरियाज़ में अञा बि 15 खां 20 जेके ॾोहारियुनि धाड़ेलनि जूं जेके गैंग्स आहिनि उहे अञा मौजूदु आहिनि। पर हिकु हफ़्ते खां घरू वज़ीर खां जे दौरे खां पोइ जेको आहे अहिड़ो को वाक़ियो न आहे थियो को अगवा वारो या माण्हू अगवा थी वञे, पर इन ते असरु ज़रूरु पियो आहे। पर उन सां गॾोगॾु हीउ जेको रेड़की वारो वाक़ियो थियो गाज़ी, उनमें हिंदू वापारी शाम जो 6 वॻे रंजीत कुमार खे जेको अगवा करे खयूं पिया विया त मुंबई में पुलिस मुक़ाबिलो थियो। उनमें हिकु जेको आहे कशमोर कंदकोट वासी जेको ॾोहारी हो बदनाम ॾोहारी भलू मोमदाणी जेको आहे उहो ज़ख़्मी थियो। अॻिते हली करे गुज़िरियल ॾींहुं जेको आहे उहो ज़ख़्म जा सूर नसी फौत थी वियो। ॿियो उन सां गॾु कचे जो धाड़े सनू शहर जो सौट हुयो यासीन शहर, उनजे मथां बि केतिरा ई केसिस हुआ। उनजे मथां बि 1 करोड़ जी इनाम जी सिफ़ारिश कई हुई। उहो बि जेको आहे उनजो बि लाश मिलियो। पुलिस अॻिते हली दावा कई त असांजी हिंदू वापारी खे अगवा करण में इहो बि हुयो। उनखां पोइ उन पुलिस मुक़ाबले में ही जेको आहे मारिजी वियो। पर उन सां गॾोगॾु ज़िले अंदरि जेके ॿी जेका सूरत हाल साम्हूं अचे पई उहा इहा अचे पई त जेके क़बीलई तकरार आहिनि उन्हनि ते फ़र्क़ु न आहे पियो। कुझु ॾींहं अॻु में 2 ॾींहं अॻु में घोटा भेरी तकरार हिकिड़ो प्रणो हले पियो, इंसानी जानियूं ज़ाया थियूं नी। अहिड़ी तरह घोटकी में इहे वाक़िया रुकिजी न आहिनि सघिया। सभ खां वधीक जेको हिन ज़िले अंदरि घोटकी ज़िलो हुजे, कशमोर हुजे, कंदकोट हुजे, सभ खां वॾो जेको इशू आहे उहो आहे क़बीलई तकरार। बिल्कुलु लतीफ़ जेके कचे अंदरि ॾोहारी मौजूदु आहिनि उन्हनि जो बि इहो ई मौक़ुफ़ आहे त दरअसल असुल जेका जड़ आहे जेको बेस आहे ॾोहारी पैदा करण वारी जेका नर्सरी आहे उहे क़बाइली झेड़ा आहिनि। ॿारड़नि में माण्हू वेठल आहिनि जेके उहे क़बाइली झेड़नि में पहिरियां इन्वॉल्व थियनि था, बिरादरियुनि जे झेड़नि में, उनखां पोइ उरुपोश थियनि था, उरुपोश थियण खां पोइ ॾोह करनि था। इहो हिकिड़ो बिल्कुलु फैक्ट आहे जंहिं ते गवर्नमेंट खे, स्टेट खे, क़ानून लागू कंदड़ इदारनि खे गॾिजी करे कमु करणु घुरिजे। न रुॻो हिन क़बाइली झेड़नि में मुलविस जेके बाअसर ताक़तवर सरदार आहिनि उन्हनि खे क़ानून जे कटाइड़े में आणणु खपे, पर हिन क़बाइली झेड़नि में क़ैद जेके माण्हू आहिनि आम
माण्हू जेके कबीले ऐं बिरादरी में हुजण जे करे अज़ाब भोगनि था उन्हनि खे बि रेस्क्यू करे उन्हनि जी ॿारनि खे तालीम ॾियणु खपे ऐं उन्हनि खे इंसाफ़ ॾियणु खपे। पर ही आउं चाहींदुसि रंजीत कुमार जी अगवा वारो जेको वाक़ियो हुयो, जीअं तव्हां ॿुधायो लतीफ़, त जॾहिं खां वठी पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन लॉन्च करण जो ऐलान कयो वियो आहे, उन खां पोइ हिकिड़ो इहो वाक़ियो पेश आयो हो तव्हांजे ज़िले में रंजीत कुमार जी अगवा वारो, जेको मुंहिंजे ख़्याल में 2-3 कलाकनि जे अंदरि सॉर्ट आउट कयो वियो ऐं तव्हां ॿुधायो पिया त मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी ज़ख़्मी थियो जेको बाद में मारिजी वियो। त हींअर तव्हांजे ज़िले में केतिरा मुग़वी आहिनि घोटकी में जेके अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि? लतीफ़, इन हवाले सां का मालूमात आहे पाण वटि? जी गाज़ी, बिल्कुलु जेको आहे पुलिस मूजिबि त असांजे ज़िले अंदरि जेको आहे हिन वक़्तु ताईं को हिकु बि जेको आहे माण्हू अगवा थियल न आहे। गाज़ी, जीअं तव्हां ॻाल्हि कई त हीउ जेको रंजीत वारो वाक़ियो, जेके ॾोहारी मारिजी आहे, इहो ई सम्झो रेडकी खां कचो तक़रीबन 20 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो आहे। जेके उहो उतां अचनि था, उते कंहिं वटि रहनि था, कश्मोर वासी जेको बदनाम ॾोहारी धाड़ेल, उनजो भाउ पाण बि केतिरनि केसनि में जेको आहे घुरबल, उहो जेको आहे उते कंहिं वटि रहे थो, उहे कहिड़ा कहिड़ा सहूलियतकार आहिनि, अञा सुधो उन्हनि सहूलियतकारनि ख़िलाफ़ जेको आहे सख़्तु कार्रवाई न थी सघी। ऐं उन सां गॾु सिंध जे घरू वज़ीर जे जेको ऐलान खां पोइ पर इहा शइ ज़रूरु नज़र में अचे पई, माण्हुनि में ख़ौफ़ आहे। तोड़े जे जेको बिरादरियुनि जा सरदार आहिनि, उन्हनि खे बि इहो माना हिकिड़ो ख़ौफ़ ऐं डपु वेठो आहे, ईअं न थिए जो अॻिते असांजे मथां को केस दाख़िल थियनि, असांजे मथां को अहिड़ो इल्ज़ाम लॻे या असांजी हद मां को माण्हू अॻवा थिए। सो इन हवाले सां कुझु न कुझु एक्टिविटी ज़रूरु साम्हूं अचे पई। पर ॾिसजे ही जेको पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल जेको ऑपरेशन कॾहिं बाज़ाब्ता शुरू थिए पियो, पर टारगेटेड ऑपरेशन शुरू थियो आहे। पर इहे बि इतला मिलनि पिया किथां किथां जेके नी माण्हू बि खणी विया नी, जेके ॾोहारियुनि जी चुरपुर सां ॾोहारियुनि जिन जो वास्तो तालुक आहे, अहिड़ा कुझु माण्हू घोटकी ज़िले मां बि जेके नी खयां विया आहिनि, उन्हनि खां जेका जांच पिणु हलंदड़ आहे। जी इहो ॿुधायो लतीफ़, त कच्चे में छा सूरत हाल आहे ऐं पंहिंजो ही जीअं पंहिंजो लुकमान चाचड़ पेश थियो आहे, ईअं ॿिया ॾोहारी बि आहिनि जेके पेश पवण जी ख़्वाहिश रखंदा हुजनि ऐं उन्हनि खे यकीन दहानी जी ज़रूरत हुजे त उन सां ज़्यादती न थींदी, उनखे कूड़े मुक़ाबले में मारियो न वेंदो? जीअं कुझु वीडियोज़ ॾोहारियुनि जूं साम्हूं अचनि पियूं, शिकारपुर में कल्ह पेश थिया, अॼु घोटकी में पेश थियो, ऐं कुझु ॾोहारी अहिड़ा आहिनि जिन जूं वीडियोज़ साम्हूं अचनि पियूं जंहिंमें हू अपील कंदे नज़र अचनि पिया त उनखे क़बाइली जहिड़नि खां आजो करायो, जीअं तव्हां था चओ, या सवेर कश्मीर वारे दोस्त चयो पे त हू पेश पवणु चाहिनि था, पुरअमन ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणु चाहिनि था ऐं कानून कोर्ट ऑफ लॉ में पंहिंजा जेके इल्ज़ाम आहिनि उनखे साफ़ करणु चाहिनि था। त इन क़िस्म जी इन्वायरमेंट तव्हांजे घोटकी ज़िले में बि आहे? जॾहिं पंहिंजो SP तनवीर चुनियो हो, उन बि कुझु वक़्तु उन बि पंहिंजे मुक़ररी दौरान उन बि अहिड़ो ऐलान कयो जेको ॾोहारी पाण मुरादो पेश थिए त असां उनखे हर रिलीफ ॾींदासीं। पर ॾोहारियुनि जेको आहे कोई बि पेश थियण जे लाइ तयारु न हो, छाकाणि त उनजो उन SP ते ट्रस्ट न हो। ताज़ो सिंध जे घरू वज़ीर जे दौरे खां पोइ जेके बैक साइड ते उन्हनि जी जेके सियासतदाननि खे या जेके बिरादरी जे सरदार आहिनि, SP जी मार्फत उन्हनि ते दबाव आहे त इहे फ़ैसिला कराया वञनि, ॾोहारी पेश कराया वञनि। पर गाज़ी वक़्तनि बवक़्तनि इहे शयूं ज़रूरु थियूं आहिनि। SP बंगश जे पीरियड में बि इहे शयूं थियूं, अहिड़ा फ़ैसिला थिया, पर उन ते अमल न थियो। अॻिते हली उहे साॻियूं धुरियूं वरी विढ़ंदियूं रहियूं, वरी उहे ॾोहारी थिया। पर सभ खां वधीक जेका शइ आहे गाज़ी, असांजे हिन ज़िले अंदरि जेके कच्चे अंदरि जेके माण्हू केतिरियूं बिरादरियूं उते रहनि थियूं, उनमें सभु ॾोहारी बि न आहिनि। ॾोहारी कुझु माण्हू आहिनि, कुझु ॾोहारी आहिनि, उनजी लपेट में बिरादरियुनि जे माण्हुनि ते बि इल्ज़ाम आहे, उहे ॾोहारी आहिनि। पर उन सां गॾु जेके कच्चे अंदरि जेके ॿियूं बिरादरियूं रहनि पियूं, उहे बि इन लपेट में आहिनि त ॾोहारियुनि जे दबाव ते उहे ई परेशान आहिनि। पर बाज़ाब्ता तौर ते इहा फ़ैसिला थियणु घुरिजनि, उन ते अमल कराइणु वञे, उहा रिट क़ाइमु कई वञे, ॾोहनि ते जेको आहे कंट्रोल कयो वञे। ऐं ॾिसजे त घोटकी, कश्मीर, कंदकोट, ही जेका पुलिस आहे उन्हनि खे हिकिड़ो टास्क ॾिनो वियो आहे समूरा तकड़ा ख़तमु कराए ऐं उन्हनि जे बिरादरियुनि जे वॾेरनि सरदारनि ते बि इहो दबाव आहे, उहे ॾोहारी जेके पेश कराए वञनि त जीअं अमन अमन जी सूरत हाल बरक़रार ऐं बहितर रही सघे। वॾी महिरबानी अव्हांजी लतीफ़ वसीर, अपडेट कयो व्यूअर्स। निगरान सरकार जे तरफ़ां कोशिशि कई वञे पई त घोटकी ज़िले खे कश्मीर सां ॻंढींदड़ सिंधू दरिया ते जेका पुल आहे उनजो कमु केतिरे अरसे खां वठी बंदि हुयो, उनखे शुरू करायो वञे पियो। ऐं हीउ जेको ऑपरेशन आहे जंहिंमें जेके असांजा रिपोर्टर दोस्त टारगेटेड ऑपरेशन चवनि पिया, उहो स्ट्रेटेजिकली जारी आहे। फोर्सिस जे तरफ़ां हींअर ताईं सर्वे कई वञे पई ऐं होमवर्क कयो वञे पियो, ॾोहारियुनि खे लिस्ट वाइज़ नॉमिनेट कयो वञे पियो, ब्लैक, रेड, ग्रे में शामिलु कयो वञे पियो। ऐं हींअर ताईं जेको कानून लागू कंदड़ इदारनि
सरकार खे सिंध सरकार खे ब्रीफिंग्स ऐं रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि। उनमें ॿुधायो वियो आहे त लिमिटेड ॾोहारी आहिनि, यानी कि सव जे अॻियां पोयां कुझु हेबिचुअल ॾोहारी आहिनि जेके प्रॉपर प्रोफेशनल क्रिमिनल्स आहिनि। बाक़ी केतिरा ई माण्हू अहिड़ा रूपोश कचे में मौजूदु आहिनि जेके क़बाइली झेड़नि में मुलविस हुजण जे करे, क़बाइली झेड़नि जे केसनि जे करे हू रूपोश आहिनि, फ़रार थियल आहिनि, कचे में वेठल आहिनि, जंहिंजो फ़ाइदो जेको हेबिचुअल क्रिमिनल आहे उहो वठे पियो। ऐं सॼो समूरो जेको कचे वारी हीअ पट्टी आहे उहा नोगो एरिया बणियल आहे। सुठी ऐं पॉज़िटिव ऐं उमेद ॾींदड़ ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको ऑपरेशन लॉन्च थियण वारे ऐलान खां पोइ तोड़े जो फोर्सिस जे तरफ़ां कचे अंदरि का वाज़े कार्रवाई हींअर ताईं न पई नज़र अचे। पके में मुख़्तलिफ़ कार्रवायूं कयूं वञनि पियूं ऐं हिकमत अमली तहत गिरफ़्तार या हिरासत में वरितल माण्हुनि खे पुछा गाछा जे लाइ अणॼातल हंधनि ते मुंतक़िल कयो वञे पियो ऐं टारगेटेड एक्शन कया वञनि पिया। यकीन हिन मां इहो फ़ाइदो थिए थो त फोर्सिस जो जेको नुक़सानु आहे उहो उनखां बची सघिजे थो। इन खां पहिरियां ख़ौफ़नाक तजुर्बा रहिया आहिनि त कचे में जॾहिं पुलिस पार्टियुनि रेड कया आहिनि त ॾोहारियुनि हमला करे पुलिस जे जवाननि ऐं ऑफिसर्स खे शहीद कयो आहे। यकीननि पोयनि तजुर्बनि मां फ़ाइदो वठी हिन दफ़े हिकमत अमली तहत ऑपरेशन कयो वञे पियो, जंहिंजो बहरहाल अॼोकी डेट में इहो बेनिफिट या फ़ाइदो थियो आहे त ॾोह थियण ख़तमु थी विया आहिनि या रुकिजी विया आहिनि ऐं ॾोहारियुनि पंहिंजे पाण खे सरेंडर करणु शुरू कयो आहे। व्यूअर्स, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। ग़ाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।